अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼोके विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। दोस्तों, अॼोको विलाग शुरू करण खां अॻु में आउं उन्हनि दोस्तनि खां माज़रत खां आहियां जिन गुज़िरियल विलाग बाबति पंहिंजा कमेंट्स ॾिना ऐं उन्हनि इहो ॼाणायो त अचानक एब्रप्टली जेको आहे सो बंदि थी वियो ऐं मोकिलायो बि कोन तव्हां, ऐं उन सां गॾोगॾु ओचितो ई अचानक जेको आहे सो बंदि थी वियो। घणनि दोस्तनि इहो चयो त बिजली भली वई अलाए छा। त दोस्तो, आउं इन लाइ माज़रत खां आहियां पर्सनली, छो त वीडियो एडिटिंग जो जेको तजुर्बो आहे उहो मूं पे कयो ऐं उन में इहो भंड थी वियो। इन लाइ असांजो तमामु मोहतरम सीनियर दोस्त आहे निज़ामुद्दीन शेख साहबु, पाण साबिक़ चीफ इंजीनियर रहिया आहिनि, उन सां गॾु ॿिया दोस्त आहिनि जिन इहा ॻाल्हि नोट कई ऐं मूंखे जेको आहे सो वज़ाहत करण जो मौक़ो ॾिनो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो इन एब्रप्टली जेको ख़तमु थियो वीडियो उन जे बारे में ॿुधायो। इन विलाग में मूं तव्हां सां गुफ़्तगू में इहो ॿुधायो त विलाग मूंखे बुनियादी तौर ते धाड़ियल विछूं चांडियो जे मार्जण ते करिणो हुयो, पर बलूचिस्तान वाक़ियो एॾो अंदोहनाक का वाक़ियो थी वियो जो उन ते विलाग करिणो पियो। त पाण अॼु कंदासीं विछूं चांडे जे बारे में जेको आहे सो विलाग। विछूं चांडे जे बारे में विलाग करण जी ज़रूरत छो पेश आई? पहिरियां त इहो सोचण जी ॻाल्हि आहे, छो त तमामु घणनि माण्हुनि जेको आहे सो उन ते फेसबुक ते, सोशल मीडिया ते, असांजे टिकटॉक ते उन में हलियो पए विछूं चांडे जो ज़िक्र ऐं विछूं चांडे जा उहे फ़ोटू जेके हिन वक़्त ताईं कंहिं वटि बि न हुआ उहे बि ज़ाहिर थियण लॻा। आहिस्ते आहिस्ते उन्हनि जा दोस्त जेके आहिनि उहे ज़ाहिर करण लॻा। असांजा कुझु कामरेड दोस्त वीडियो ठाहे विछूं चांडे जो ऐं चवण लॻा, बल्कि उनजो जनाज़ो ॾेखारे करे चङो भिटाई आउं हलां थो, इन क़िस्म जूं शाइरियूं। ऐं इवन मामे जुमन दरबदर जा जेके अब्दुल वाहिद आरिसर जे बारे में इंटरव्यू आहे उहे लफ़्ज़ ॾेई करे विछूं चांडे जे, त उनजी यादि में मूंखे निंड नथी अचे, सुम्हणु नथो अचे। इहे मामे जुमन दरबदर जा अब्दुल वाहिद आरिसर साहिब जे बारे में लफ़्ज़ हुआ जेके हिन वक़्तु वरचाया विया। इहे मुख़्तलिफ़ हलियूं पे ॻाल्हियूं, पर ओचितो मूंखे जेको आहे सो इन करे ख़्यालु आयो जो काफ़ी पढ़िया लिखिया माण्हू जेके आहिनि उहे इन ॻाल्हि में फ़र्क़ु नथा करे सघनि त धाड़ियल जेको आहे सो उहो मशहूरु धाड़ियल थींदो आहे या बदनाम धाड़ियल थींदो आहे। केतिरनि ई साफ़िन ऐं पढ़ियल लिखियल माण्हुनि लिखियो त मशहूरु धाड़ियल। त मूंखे खिल इन करे वरितो त मशहूरु बाबा को सिंगर थींदो आहे, आर्टिस्ट थींदो आहे, फिल्म मेकर थींदो आहे, शाइर थींदो आहे, सियासतदान थींदो आहे। मशहूरु उहे थींदा आहिनि, पॉपुलर उहे हूंदा आहिनि। नोटोरियस धाड़ियल हूंदो आहे, धाड़ियल आहे, नोटोरियस क्रिमिनल हूंदा आहिनि, नोटोरियस गैंगस्टर्स हूंदा आहिनि, उहे बदनाम हूंदा आहिनि, बदनाम ॾोहारी हूंदा आहिनि। हाणे उन्हनि खे तव्हां जेको आहे सो मशहूरु करे छॾियो त पोइ त हद थी वई। अॼुकल्ह आम जाम आहे इहो लफ़्ज़, असांजा नई जनरेशन जेका साफ़ हथ में आई आहे उन्हनि इहो लिखियो आहे। बल्कि साफ़ हिन ख़्यालु आयो त कराची जो हिकिड़ो जेको रिपोर्टर आहे, सुठो रिपोर्टर आहे ऐं CM हाउस वग़ैरह पार्लियामेंट जेको आहे सो कवर कंदो आहे, उन धाड़ियल विछूं चांडे जे बारे में जेको लिखियो स्टेटस उहो पढ़ी करे आउं हैरान थी वियुसि। हैरान उन करे थियुसि त हुन दोस्त ईअं लिखियो आहे त हुनजो सॼो ज़िक्र ॾेई करे ऐं बिना कंहिं तस्दीक जे हुन इहो बि ॼाणायो त असुरमल गफ़ार काशेले विछूं चांडे खे क्लाशनकोफ जो बस टणी क़तल करे छॾियो। उन खां पोइ अॻिते उहो लिखे थो हुनजी तारीफ़ कंदे धाड़ियल विछूं चांडे जी, चए थो त जॾहिं त हुनजे ॻाल्हियुनि मां ईअं लॻंदो हो त हीउ को वॾो अदीब या दानश्वर हुजे। मां हैरान थी वियुसि, अहिड़ी कहिड़ी दानिश आहे जिन खां जेको आहे सो असां महरूम रहियासीं ऐं धाड़ियल विछूं चांडीअ वटि अहिड़ी ॾाहप हुई, अदीब हुयो, दानेश्वर हुयो, ॿिए कंहिंखे ख़बर ई न पई। इन ई क़िस्म जे जेको आहे सो स्टेटस पुराणो जेको कामरेड आहे सरताज चांडियो साहिबु, अवामी तहरीक सां वाबस्ता रहियो आहे, रसूल बख्श पलीअ साहिब सां तमामु वेझो रहियो आहे। कामरेड सरताज चांडे पंहिंजे जेको सो फेसबुक स्टेटस ते लिखियो आहे त मलूक लॻभॻि 15 साल ज़ाती झेड़ुनि में पंहिंजो ॻोठु छॾे करे अची काछो वसायो। काछो बलूचिस्तान हुन जे बचाव जो थाक हुयो। 15-20 सालनि में न फुर, न अगवा करण जी दाह, न मोटरसाइकिल जी फुर जी दाह। कामरेड सरताज चांडे धाड़ियल विछूं चांडे जे बारे में जेको आहे सो वज़ाहत पेश कई आहे त हू धाड़ियल कोन हुयो ऐं हुननि जी का बि दाह कोन आई। मूंखे ख़बर न आहे पुलिस हुन जे मथां 55 केस कीअं दाख़िल करे छॾिया ऐं माण्हुनि में इहो आम छो हुयो त धाड़ियल मलूक चांडियो जेको आहे सो विछूं चांडियो छो बणियो, धाड़ियल छो थियो। बहरहाल कामरेड जी ॻाल्हि ते अचूं था त उहो चए थो त
कामरेड वधीक उनजी तारीफ़ करे थो, कामरेड सरताज चांडियो। उहो चए थो त कॾहिं कॾहिं काछे में झगड़ा थींदा हुआ त हू मेड़मथ कंदो हुयो, माण्हुनि खे फ़ैसिले ते राज़ी बि कंदो हुयो। हुन एंड में लिखियो आहे त संदसि जनाज़े में तमामु घणे तइदाद में माण्हुनि जी शिरकत जो सबबु अलाए कहिड़ो आहे। कामरेड तमामु ज़बरदस्त क़िस्म जी जेको आहे सो धाड़ेल विष्णु चांडियो जी तारीफ़ कई आहे, पर हक़ीक़त हिन जो उबतड़ आहे। धाड़ेल विष्णु चांडियो जे बारे में जेके माण्हू ॼाणनि सुञाणनि था उन्हनि खे ख़बर हूंदी त विष्णु चांडियो छा हुयो। इहो 1991 जो ॾहाको आहे, साल आहे जॾहिं हू 6-7 जमात में पढ़ंदो हुयो मीरो ख़ान जे हाई स्कूल में। उन वक़्तु मीरो ख़ान हाई स्कूल में अली मुराद तुनियो साहब हेडमास्टर हूंदा हुआ, जेको कामरेड दरिया ख़ान तुनियो, इक़बाल तुनियो जा वालिद साहब हुआ। उनखे रस्टिकेट कयो हुयो। रस्टिकेट छो कयो हुयो? रस्टिकेट उन ते कयो हो त हू जेका उस्ताद हुनखे पढ़ाए पियो, उनखे हिकिड़ो माज़ूर शागिर्द आहे, उहो घोड़ी ते ईंदो हुयो। माज़ूरनि खे घोड़ी थींदी आहे न, जंहिंखे असां स्टैंड चवंदा आहियूं, स्टिक चवंदा आहियूं, पर आम ज़बान में बाराड़ीअ में घोड़ी चवंदा आहिनि। उहा घोड़ी करे हुन खां फुरे उस्ताद खे मथे में हुई ऐं उहो ॾींहुं मरंदे घड़ीअ ताईं उहो वरी वापसि स्कूल कोन आयो। मोहम्मद मलूक हुनजो असुल नालो हुयो। मोहम्मद ख़ान चांडिया जो पुटु हुयो। ठोड़ा चांडिया जेके आहिनि उन में वेठल हो, जेके हुसनानी चांडिया बि सॾाइनि था, उहो आहे विष्णु चांडियो। गवर्नमेंट हाई स्कूल मीरो ख़ान जे भरिसां ई जेको आहे सो गुलण जी वांढ आहे, उन में कुड़मत जो कमु कंदो हो पंहिंजो अबाणो। जीअं चवनि था त उन जे ॻोठ जा माण्हू चवनि था, छो त मूं उते आसपास मीरो ख़ान ऐं ॿियनि इलाइक़नि में काफ़ी असांजा दोस्त आहिनि जेके ख़ुदि पाण बि चांडिया आहिनि। उन्हनि खां मालूमात वरिती त उन्हनि ॿुधायो त उमराणी महिमान को हुननि वटि आयल हुयो, जंहिंखे क़तलु करण खां पोइ हू जॾहिं निकिरी वियो त वरी उहो कॾहिं बि पुलिस खे हथु न आयो ऐं उन्हनि झेड़नि झटनि में रूपोशीअ में हलियो वियो। हुनजो कॾहिं कॾहिं ज़ाहिर ईअं थींदो हुयो, शदाद कोट में हिकु ॿिनि जेको आहे सो सेठ हुआ, उन्हनि खे रॉकेट लॉन्चर हणी करे हुन भतो घुरियो ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हू पाण भतो घुरंदो। इहा बि ॻाल्हि आम जाम आहे, बल्कि कंबर शदाद कोट जा माण्हू पाण ॿुधाए सघनि था त कंहिं वक़्त में बुरहान चांडियो जेको हाणे MP आहे, उन खां हथियार खसिजी विया हुआ। उन में बि विष्णु चांडिया जो हथु जेको आहे सो चवनि था हुयो। इहो मीरो ख़ान छॾे करे उन खां पोइ गैबी देरे वारो इलाइक़ो जेको आहे टोपी, उन तरफ़ हलियो वियो, जिते हू हारपो कंदो हुयो। उनखे ज़मीनूं वग़ैरह बि ॾिननि ऐं कुझु माण्हुनि जेको आहे सो उनजे लाइ 100-200 मण अन्न जो जेको आहे सो बंदोबस्तु कयो। जीअं हाणे गफ़ार काशेले ॿुधायो आहे त असां, बल्कि उन वॉइस नोट आहे गफ़ार काशेले जो, त हिते आयो त असां पिन सिन करे उनखे बकरियूं करे ॾिनियूं त जीअं जेको आहे सो हू कुझु गुज़र सफ़र करे, ऐं हाणे वरी असां सां ई विढ़ण लॻो आहे। मोहम्मद मलूक उर्फ़ विष्णु चांडिया जे बारे में, ज़ाती ज़िंदगी जे बारे में जेके माण्हू ॼाणनि था, उन्हनि जो चवणु आहे त हुन जूं 2 शादियूं कयल हुयूं। हिकिड़ी जेका आहे सा मंडो चांडियो मां कयल अथसि, उतां जेका अबाणे हुसनानी चांडियनि मां, ऐं ॿी जेका आहे सा काछे मां हुन कई। उन सां गॾोगॾु हुन जा जेके औलाद आहे, उन में हुनखे औलाद जेका आहे सा 2 पुट ऐं 3 नियाणियूं आहिनि। ॿिन्ही पुटनि जे बारे में इहो ॿुधाए पियो वञे त हू कराची जे मदरसे में क़ुरान शरीफ़ जी तालीम हासिल करे रहिया आहिनि ऐं उहे उते ई पढ़ंदड़ हुआ जॾहिं हुनखे जेको आहे सो क़तलु कयो वियो। काछे जी ज़मीन जेका आहे सा पहले ई उते वञी वेठो ऐं गफ़ार चांडिये ते जिते इल्ज़ाम अचे थो त गफ़ार चांडियो उनखे जेको आहे सो क़तलु करायो आहे, बल्कि पाण क़तलु कयो आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे सो इहो मशहूरु थियो त हू पुलिस मुक़ाबिलो थियो आहे। गफ़ार चांडियो पीपल्स पार्टी शहीद भुट्टे जो अॻुवान आहे, ख़ैरपुर नाथन शाह में आहे। ख़ैरपुर नाथन शाह जी प्रेस क्लब जेको आहे सो उन में बि ईंदड़ वेंदड़ आहे। उहो पाण ॿुधाए पियो, उनजी बल्कि उनजो वज़ाहती वीडियो आयो आहे त उनजो ॻोठु आहे हैदर लिगारी। उते हू चए थो त सिपाही आहे को कफ़ील चांडियो। उन खां वधीक पुछो त ख़बर पइजी वेंदी। बाक़ी असांजो इन्हनि ॾोहारियुनि सां न वास्तो न वड़ो, न ई जेको आहे सो इन क़िस्म जी मामलनि में अचूं था। तव्हांखां ॿुधाईंदो हलां त जीअं चांडियनि जा काफ़ी पाड़ा आहिनि, इन ई जेको आहे सो मारफाणी आहिनि, गुरामाणी आहिनि, ॿिया आहिनि, त हीअ जेको आहे सो हुसनानी चांडियो आहे। ऐं हुसनानी चांडिया जेके आहिनि से तमामु वॾी तइदाद में उहे पोस्टूं बि शेयर करे रहिया आहिनि हुनजी हिमायत में, ऐं कामरेड सरताज वांगुरु उहे तारीफ़ूं बि करे रहिया आहिनि। बल्कि मूंखे त हैरत आहे, कामरेड सरताज सां गॾोगॾु सिंध TV न्यूज़ जेको आहे सो उनजो मूं ॾिठो पए, उनजो आयल आहे त इनाम याफ़्ता ॾोहारी मलूक उर्फ़ विष्णु चांडियो जे जनाज़े निमाज़ में
हज़ारे माण्हू शरीक। हाणे इहो जेको ट्रेंड आहे न सिंध में त बाबा हज़ारे माण्हू शरीक, हज़ारे अजरक पइजी विया, इहो ख़ुदि जेको आहे सो क्रिमिनल माण्हुनि खे ग्लोरीफाई करे थो, उन्हनि खे जेको आहे सो वधीक शान शौकत एज़ाज़ ॾियाराए थो त बाबा हीउ तमामु वॾो जीअं कामरेड सत्ताज जी ॻाल्हि कयूं त उन्हनि लिखियो आहे त भई इलाइक़े में मेड़ मिंथ करे वेंदो हुयो ऐं मेड़ मिंथ सां गॾु जेको आहे सो माण्हू हुनजो चवण बि वठंदा हुआ। इन मां नतीजो इहो ई निकिरे थो त हू एतिरो मोज़िज़ हुयो जो माण्हू हुनजे चवण ते झेड़ा ख़तमु कंदा हुआ, पर पाण पंहिंजे ज़ाती झेड़नि जे सबबु घर छॾियो जेको आहे सो रूपोश बणिजी वियो ऐं 10-15 सालनि खां रूपोश हुयो। इहा हिकिड़ी बेतुकी ॻाल्हि आहे जेका कामरेड सत्ताज खे न करणु खपे आहे। ॾोहारी जो को बि ज़ात, का बि जेको आहे सो कबीलो, का बि क़ौम न थींदी आहे, ॾोहारी ॾोहारी हूंदो आहे, उनजे मथां कख रखण जी का बि ज़रूरत न आहे। सिधो सो माण्हू चए त बाबा हा विछू चांडियो जेको आहे सो धाड़ियल हुयो, जंहिंजे मथां 55 केस हुआ ऐं उहो जेको आहे सो क़तलु थी वियो। हा, इहा अलबत्ता अलॻि ॻाल्हि आहे त उनजे जेको आहे सो क़तलु थियण जा कहिड़ा सबब आहिनि। जीअं पुलिस मुक़ाबिलो, पुलिस जा मुक़ाबिला त ईअं ई आहिनि त मशकूक हूंदा आहिनि, जीअं ही मुक़ाबिलो मशकूक आहे, यानी हिन में काशे जहिड़े इलाइक़े में ऐं ख़तरनाक धाड़ियल जे पुलिस वञे थी, दादू पुलिस ऐं एसपी जी सरबराही में वञे थी, उन में पुलिस जे कंहिं बि हिकु माण्हूअ खे जेको आहे सो हिकिड़ी हल्की जेको आहे सो रहंड बि नथी अचे, गोली त परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी रहंड बि नथी अचे ऐं पुलिस जी हिकिड़ी गाॾी बि जेको आहे सो उहो नुक़सानु नथी खाए। रियल जेके मुक़ाबिला थियनि था, तव्हां ॾिठो हूंदो घोटकी में, कश्मीर में, ॿियनि जॻहियुनि ते त पुलिस जूं मोबाइलूं त छॾियो, एपीसी जेके चेन आहिनि उन्हनि में वेठल पुलिस अहलकार जेके आहिनि उहे शहीद थी वेंदा आहिनि ऐं ॾोहारी जेके हूंदा आहिनि उन्हनि जो बि नुक़सानु थींदो आहे, कुझु मरी वेंदा आहिनि, कुझु भॼी वेंदा आहिनि। पर ही वाहिद मुक़ाबिलो हुयो जंहिंमें जेको काछे में दहशत जी अलामत बणियल, जंहिंमें पाण जेको आहे सो SSP इहो सऊद मक्सी चयो आहे त दहशत जी अलामत बणियल हुयो, उहो ॾोहारी मारिजी थो वञे ऐं पुलिस जी पार्टीअ खे को बि नुक़सानु नथो पहुचे। इहो ख़ुदि हिकिड़ो सवाल आहे, निशान आहे पुलिस जी कारकर्दगी ऐं पुलिस जे मुक़ाबले जी हक़ीक़त जे मथां। उन सां गॾोगॾु हू जेको उनजे मथां इनाम रखियल आहे, उनजी रक़म उहा ज़ाहिर आहे पुलिस खे ई मिलंदी, पर इहो मशकूक जेको पुलिस मुक़ाबिलो आहे इन जी इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे त आया इहो वाकई में पुलिस मुक़ाबिलो हुयो या कंहिं फरमाइश तहत, फरमाइशी प्रोग्राम थींदा आहिनि पुलिस खे जेको आहे सो दोस्ती निभाइण ते के वॾा ॾोहारी ॾेई छॾिबा आहिनि, धाड़ियल आहिनि, केर बि हुजे, केतिरा ई ईअं धाड़ियल आहिनि ऐं उन में कंडीशन्स हूंदियूं आहिनि, सर्टेन कंडीशन्स हूंदियूं आहिनि, जीअं हिन में हूंदियूं त लाश जी बेहरुमती न थींदी। इट मीन्स के अॻे तव्हां ॾिठो हूंदो नंढा नंढा चोर जेके आहिनि उहे गिरफ़्तार थींदा आहिनि या क़तलु थींदा आहिनि पुलिस मुक़ाबले में बि, पुलिस जे डाले में विझी पोयां कॾहिं कॾहिं त उन्हनि खे लाशनि जी बेहरुमती करे उन्हनि खे घेलियो वेंदो हुयो या उहे पुलिस जे पोयां डाले में पई ऐं उन शहर जो गश्त करायो वेंदो हुयो। पर हिन केस में या इन क़िस्म जा जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जे केसनि में ईअं कॾहिं बि न थियो आहे। विशू चांडे जे चहिरे ते, उनजे चहिरे जा जेके फुटेज आया आहिनि, उहे फोटू आया आहिनि, उन ते का बि जेको आहे सो रहंड बि न आहे, न ई जेको आहे सो उनजो पोस्टमार्टम करायो वियो त ख़बर पए त उनखे गोलियूं केतिरियूं लॻियूं ऐं कंहिंजूं लॻियूं, उहे पुलिस जूं गोलियूं हुयूं या ॾोहारियुनि जूं गोलियूं हुयूं, उहो उनजी पोस्टमार्टम रिपोर्ट मां ई ख़बर पइजी वञे थी। अॼुकल्ह त पोस्टमार्टम रिपोर्ट थिए थी, उन सां गॾोगॾु DNA वग़ैरह मुख़्तलिफ़ टेस्टूं थियनि थियूं, पर अहिड़ी का बि जेको आहे सो पोस्टमार्टम या जेको ड्यू प्रोसेस आहे, साइंटिफिक प्रोसेस आहे, उहो न कयो वियो ऐं पुलिस लाश बि वारसनि जे हवाले करे छॾियो। उनजो लाश वसूल कंहिं कयो, उहो कंहिंजे हवाले थियो ऐं किथे जेको आहे सो इहो मामिलो तइ थियो, इहो ख़ुदि हिकिड़ो सवाल निशान आहे। त पुलिस मुक़ाबिलो इहो त सवाल निशान आहे ई आहे। अलबत्ता धाड़ियल खे ग्लोरीफाई करणु घुरिजे या न, इहो हिकिड़ो वरी अलॻि सवाल आहे। ईअं ई जेको डील तहत ॾोहारी शिकारपुर में बि कुझु वक़्तु अॻु में चक जे भरिसां जेको आहे सो ॾोहारी हुयो, उनजो लाश जेको आहे सो पुलिस ईअं वरितो, बल्कि शहीद जान मोहन महर जे केस में जेको घुर्बल जवाबदार हुयो, उनजो जेको लाश आहे उहो एम्बुलेंस में बर्फ़ में ॾिनल लाश सिंगारियल ऐं बाक़ाइदे हिकिड़ो कफ़न दफ़न जी तयारी करे उहो पुलिस खे ॾिनो वियो ऐं पुलिस उनखे दावा कई हुई त असां उनखे कचे में ऑपरेशन करे मारियो आहे। ऑपरेशन जी का बि निशानी उनजे चहिरे ते, बदन ते किथे बि न आई। हू थी सघे थो पंहिंजी बीमारी में मरी वियो हुजे, पर पुलिस जे आला अमलदारनि जा या नंढनि सिपाहियुनि जा बि के दोस्त हूंदा आहिनि अहिड़ा जेके उन्हनि खे गिफ्ट ॾियणु चाहींदा आहिनि। ॾोहारियुनि मां पाण बेज़ार हूंदा आहिनि, पोइ ॾोहारी मारे करे
पुलिस जे हवाले कंदा आहिनि। हिन केस में बि जेकॾहिं इन्वेस्टिगेशन थिए त इन क़िस्म जूं शायदियूं पकियूं मिलनि थियूं त पुलिस जो मुक़ाबिलो तमामु घणो मशकूक आहे ऐं उहो उन ते क्वेश्चन मार्क आहे। उन सां गॾोगॾु विष्णु चांडियो जेको आहे सो केतिरनि केसनि में घुरबल हुयो ऐं विष्णु चांडिये जे मथां पुठ भराई कंहिंजी हुई। सियासी पुठ भराईअ खां सवाइ सियासीअ मां मुराद इहा आहे त जेके तक जा जेके या तर जा जेके वॾेरा हूंदा आहिनि, जेके जागीरदार हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ आम तौर ते बि मशहूरु आहे, बल्कि कंहिं ज़माने में उन्हनि जूं लिस्टूं बि ठहियूं हुयूं त कहिड़ा कहिड़ा जेको आहे सो वॾेरा धाड़ेल पालींदा आहिनि। त कंहिं बि इलाइक़े में रहण ॾोहारीअ जे लाइ तमामु ॾुखियो हूंदो आहे जेकॾहिं उनखे उन बाअसर माण्हुनि जी पुठ भराई न हुजे। त ही ॿई शयूं जेके आहिनि उहे विष्णु चांडिये जे मामले में सवालिया निशान आहिनि। इन्हनि ॿिन्ही शयुनि जी इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं जॾहिं इंक्वायरी थींदी त उहे चवंदा आहिनि न त दूध का दूध पानी का पानी हो जाएगा, त ख़बर पइजी वेंदी त पुलिस जो मुक़ाबिलो जेको आहे सो उन में केतिरी शफ़ाफ़त आहे ऐं उन सां गॾोगॾु उन विष्णु चांडिये जे पोयां एतिरा साल मफ़रूर रहण जो हथु कंहिंजो हुयो ऐं उनखे क़त्ल कंहिं कयो, उहो जॾहिं पोस्टमार्टम रिपोर्ट थींदी त उन मां ख़बर पइजी वेंदी त हुनखे जेको आहे सो गोली पुलिस जी लॻी आहे या पंहिंजे ई कंहिं साथीअ जी। बाक़ी रहियो सुवाल सिंध में जेको आहे सो धाड़ेलनि खे ग्लोरीफाई करण जो, तव्हां वरी बि इहो चवंदुसि कामरेड सरताज चांडियो हुजे या जेको आहे सो कराची जो असांजो सहाफ़ी दोस्त हुजे ऐं ॿिया पढ़िया लिखिया माण्हू हुजनि, उहे महिरबानी कनि, ईंदड़ नसुल ते रहम कनि ऐं धाड़ेलनि खे कंहिं बि सूरत में कंहिं बि कंडीशन में पंहिंजे लिखणियुनि में ग्लोरीफाई न कनि। क्रिमिनल क्रिमिनल आहे, उहो पॉपुलर न थींदो आहे, उहो बदनाम थींदो आहे। ऐं हमेशह इहो ई लिखियो त बदनाम ॾोहारी मारिजी वियो, बजाए उनजो जो उहो चइजे त उहो मेड़ मिंथ कंदो हुयो, फ़ैसिला कंदो हुयो, हीअ कंदो हुयो, उहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते, पर हुनजी सुञाणप एंड ताईं इहा ई हुई त हू हिकिड़ो धाड़ेल हुयो। अॼोके विलाग मां ॾींदा इजाज़त। नेक्स्ट विलाग में पाण गॾु हूंदासीं कंहिं नए मौज़ू सां। तेसिताईं अला भाई।